कराची कमेटी सिंध में वधंदड़ धारियुनि जी आबादगारी कराची के सिंध खां धार करण वारनि साज़िशनि ख़िलाफ़ सिंध शागिर्द इत्तेहाद पारां हैदर चौक खां हैदराबाद प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी वई। रैलीअ में शागिर्दनि सिंध जे सियासी समाजी अॻुवाणनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते जसकम अॻुवाण डॉक्टर नियाज़ कालानी, जामशोरो बार जे सदर मीर मंगरियो, सुंदू नवाज़ गांगरो, पुनल सारियो, मुश्ताक मीरानी, याकूब जांडियो, अनिल हुबली ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त सिंध जा माण्हू कराची कमेटीअ खे रद्द था कनि। सिंध जो विरहाङो सिंध जा माण्हू कंहिं बि सूरत में क़बूल न कंदा। अॼो कोई एहतिजाज शुरूआत आहे इन ॻाल्हि जी त सिंध जा वारिस असां सिंधी आहियूं ऐं मौजूदा वक़्त में जेका सिंध जी जाग्राफी पोज़ीशन आहे उन खां हिकिड़ो इंच बि जेको आहे पोइ हटण लाइ तयारु न आहियूं। कराची हुजे, कराची जा बेट हुजनि या सिंध जा वसीला हुजनि, उहे हर सूरत में हर हाल में सिंधी क़ौम जा जेको आहे त उहे वसीला आहिनि ऐं सिंधी क़ौम उन्हनि जी वारिस आहे। सिंध कॾहिं बि नथी विराइजी सघे जेसीं ताईं उनजो पंहिंजो नसुल, उनजा पंहिंजा बच्चा, उनजी पंहिंजी क़ौम जा फ़र्द जहिड़ा आहिनि, या इनजी विरासत न थी सघे थी, न असांखे क़बूल आहे। सिंध जेको आहे असांजी माउ आहे, असांजी धरती आहे। सिंध जो विरहाङो कतई बि कंहिं बि हाल में क़बूल न आहे। को बि सिंधी गैरतमंद सिंधी सिंध जो विरहाङो क़बूल न कंदो। सिंध जा नौजवान सिंध जे इंच इंच जी हिफ़ाज़त करणु ॼाणनि था। तव्हां ॾिसो त पीपल्स पार्टी सिंध जूं ज़मीनूं, सिंध जा बेट, सिंध जूं जेको आहे वसीला जी फुल लुट करे थी। हाणे बि तव्हां ॾिसो त कराची जी गटर वारी सियासत करे करे पीपल्स पार्टी कराची कमेटी ठाहे थी। उन में जेको आहे इस्लामाबाद में वञी जेको आहे उनजी मीटिंग थिए थी ऐं वरी सिंध में वरी एहतिजाज कनि था। इहो हिकु सिंध माण्हुनि सां वेसा घाती आहे। सिंध माण्हुनि खे बेवकूफ़ करणु आहे। सिंधी माण्हू कॾहिं बि धरती जी विरहाङे जी जेको आहे कतई बि क़बूल न कंदासीं। आख़िरी दम ताईं असां पंहिंजी धरती जी हिफ़ाज़त कंदासीं। सिंध जा नौजवान धरती जी हिफ़ाज़त कंदा ऐं आख़िरी दम ताईं कंदा। एहतिजाज कराची खे वफ़ाक़ जे हवाले करण वारनि साज़िशुनि खां पोइ रखियो वियो आहे त मुंहिंजो इन्हनि सभिनी खे इहो पैगाम हिन हुकूमत खे त शायदि हिननि खां विसरी वियो आहे। सिंध उहो ख़ितो आहे जेको सियासी तौर ते हिन पूरे मुल्क में मैच्योर ख़ितो आहे ऐं हुननि जॾहिं इहे बयान पे ॾिना या अहिड़ियूं कोशिशूं पे वरितियूं त उन्हनि खे यादि रखणु घुरिजे त हिन मुल्क में जेकॾहिं सियासी तौर ते अवामी तौर ते मज़बूत को ख़ितो आहे त उहो सिंध आहे। त तव्हां उनखे कीअं था टोड़े सघो? या त उहे वॾा बेवकूफ़ आहिनि या त उहे वाक़ई सियाणा आहिनि, उहे सम्झणु था चाहिनि त अञा बि ॾिसूं सिंध में केतिरी सघ आहे। पर मुंहिंजे ख़्याल में जल्द उन्हनि खे ख़बर पइजी वेंदी त हीउ ख़ितो केतिरो सियासी तौर ते सगारो आहे ऐं हू इन्हनि साज़िशुनि में कामयाबु कोन थी सघंदा। अदा एहतिजाज थियणु तमामु ज़रूरी आहे। तव्हां ॾिसो था त सिंध में जेके हालतूं आहिनि अहिड़ियूं हालतूं कॾहिं पैदा कोन थियूं आहिनि। न असांखे वफ़ाक़ मां को उमेदु आहे, न सिंधी सरकार मां को उमेदु आहे। ख़बर न आहे त असांजो मुस्तक़बिल छा थींदो। जहिड़े तरीक़े सां वालार थी चुकी आहे सिंध जे ज़मीनुनि जी, सिंध जे मिल्कियतुनि जी, सिंध जे रिसोर्सिस जी, उन में असां सम्झूं था त हाणे असां सभिनी जो इहो फ़र्ज़ु आहे त असां पंहिंजो क़ौमी किरदारु अदा कयूं। चाहे शागिर्द हुजूं, उस्ताद हुजूं, हिन धरतीअ जी औलाद आहियूं त असांखे पंहिंजो किरदारु निभायूं। ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त सिंध जे हवाले सां सभु असां गॾिजी आहियूं। पॉलिटिकल पार्टीज़, मीडिया, सिंध जेके आहिनि कंहिं बि हालत में सिंध जे विरहाङे खे तस्लीम न कंदासीं। सिंध जा जेके ॿेट था खणनि उन्हनि जी मुखालफ़त कंदासीं। सिंध जूं ज़मीनूं, सिंध जा ॿेला, सिंध जा जबल, असांखे हिकु हिकु इंच जेको सिंध जो आहे उहो असांजो प्यारो आहे। तंहिंजे करे असां पीपल्स पार्टी खां मुतालबो था कयूं त कंहिं बि हालत में असां जेका ॿेट या ज़मीनूं कंहिंखे न ॾे। ऐं इस्लामाबाद खे ॿुधाइण था चाहियूं त असांजे सिंध सां जे करे तव्हां का बि शइ थींदी त सॼी सिंध मुज़ाहमत कंदी। त महिरबानी करे आइन जे तहत सिंध जा जेके हक़ आहिनि तव्हां उनखे न। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।